रोज थो भेरे आरो सिजु। चाची अम्मा मूंखे तो सोढल जी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। अलाए छा थी वियो अथसि। किरोड़ मो कख बणिजी वियो आहे इन ज़फर जे आॾो। हू शक कनि हे वरी पुछण नहीं पहुतो आहे। हाँ बा इनके थियो अलाए छा आहे। रसण ॾे ने सोढल के ॾिस त मुंद जी ॿुधायांसि थी न। ऐं मां सम्झायांसि त इहो वाक़ियो दादन वारनि ई कयो हूंदो। दादन वारनि? हा चाची अम्मा मुंहिंजो पूरो पूरो पक जहिड़ो शक आहे त हुननि मूमल जो पलांद करण जे लाइ ईअं कयो आहे चाची अम्मा। पर खैर ख़बर पइजी वेंदी त कासिम करंट आहे हारे या मारे। ऐं मूमल जो पलांद वरी ज़फर खां? चाची ज़फर कंहिंजो आहे ऐं सूमल कंहिंजी आहे। पाण में इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते। शफ़न ऐं दादन वारनि जे लाइ असीं साॻे कुटुंब जा आहियूं न। छा बुझे कासिम अव्हां जो ज़फर वारनि सां कुझु बि न वञे। हू असांखे ॾोही कनि ऐं असीं वटि उन्हनि जे पोयां डुकूं हा। ऐं कहिड़ो लाचार पियो आहे असांखे। बाक़ी रहियो सूमल जो संग उहो त ॾिसजां कीअं थी छुके वठां न। वो तो आहे ही सोढल जी मंग ऐं उन्हनि खे साह जो मूंखे न ॾींदा। ॾिसां त कीअं नथा ॾियनि। ॾींदा कीअं न चाची अम्मा। ज़फर खे कोन थो सुझे त कासिम करंट आहे हारे या मारे। छा थियो? कासिम करंट केखे करंट तो हणी केखे तो खारी केखे तो मारी। तूं काॾे वियो हैं? ॿुधायां ई थो। अम्मा अस्पताल वियो हुअसि। इन सूमल खे ॾिसण इहे न? हा मां सूमल खे ॾिसण। तूं वियो छो आहीं? ऐं ज़फर वारा असां ते इल्ज़ाम हणनि ऐं तूं वरी उते पहुतो पियो वहीं। अम्मा इल्ज़ामनि सां छा थींदो? मां पंहिंजी मंग जे लाइ वियो हुअसि ज़फर जे लाइ न। सोट कासिम जी सोट। दादन ऐं शफ़न खे तलाश करणो आहे जिन न सिर्फ़ असां ते वार कयो आहे पर इल्ज़ामनि जो जबल पिण केरायो अथनि। उन्हनि खे ॿुधाइणो आहे त सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। सोट तुंहिंजो हुकुम खपे छो त अॻियों बि कासिम करंट आहे हारे या मारे। त पोइ उथ न। अब आप सोढल कासिम छॾ मां बस। छा कंदा? या अल्लाह रहम कजांइ। वो झेड़ो ई झेड़ो अथनि। मूंखे नाराज़ थियण जो हक़ नाहे पर इहो हक़ ज़रूर आहे मासी त तोखे मां रोकियां त तूं ईअं न वेंदी कर। सुभाणे मूंते बदनामीअ जी आङुर अची वेंदी। दादन सही आहे मासी खदीजा। तूफाननि मां गुज़री जबल जियां पेर खोड़े दादन तव्हांजी हिफ़ाज़त कई आहे। मञा थी बस ओंटार अची वियो बादल न हली वियसि। बादल हमदर्द माण्हू आहे। फिलहाल हमदर्दनि जे बजाए असांजी इज़त जो सोच। घणियूं ई घटि वधायूं थी सघनि थियूं। तूं हक़ ते आहीं दादन। दादन अॻिते ईअं न कंदी। जेकॾहिं तव्हां इन्हीअ में ख़ुशि आहियो त मां अॼु ई तव्हांखे बादल जे हवाले करे सघां थो। छा बादल इन्हनि फिरंदड़ बलाउनि जो मतो जिते सघे थो? हिम्मत वारो आहे। भरवसो त रब ते आहे दादन। अम्मा रब रहीम आहे। जंहिं नमूने दादन चाहे थो सो बहितर आहे। मां त वञण लाइ बि तयार न आहियां पर मजबूरियुनि जा कंडा लताड़ना ई पवंदा। उहो बि अम्मा राह त ख़तरनि खां खाली न आहे। जॾहिं राह ख़तरनि खां खाली न आहे त पोइ संभाले कदम खणण में ई भलाई आहे नूरी। जेसीं ताईं अम्मा ऐं कमल मोटनि तेसीं ताईं तव्हां वेहो। ठीकु आहे न? ठीकु आहे। अच मज़ार। इनके बंदो ख्याल आ शफन जो हली आई हो पुछण। चाची वेहो त ॾेन अचण सां उॾण शुरू कयो थी।
वेही छा कयूं शफ़न? धाणो जो त वेर असां सां वेंदो ई कोन। खैरी या ना खैरी, धाणो हर हाल में सागी। धाणो सां न ॻाल्हाए, अता सिंध मां रत ॻाड़ींदी वञी। मामी कुछ त लिहाज़ कर, असांखे माफ़ कर। जो दुखी वेल में आयूंसीं, अॻिते खणी न ईंदियूंसीं। बस मिंथ कान कई थमाव त अचो। पाण बि हाणे न अचिजांइ, मता दुखी थे। हल कवल हलो। चवे छाती न अचजो, ईंदस हिक दफ़ो छा 100 दफ़ा ईंदस। धाणो धड़किया धड़की न है जो न अचे। चाची थी पई आहे, छा कयां तोखे मां? पासो न खणी ने त पासा न कढी छजे। धाणो थे तो कावड़ जी, धाणो जो मालिक नहीं, धाणो जो मालिक सोराबा। मां भी आया मां साथे केर तो गड़गड़ करे त घुमाए उछला से त वनी दंग करे घोट की। पले हिक अंधी बियो वरी अख बूट। निकर हाने तू बि मुंजो रत थो कढे। कोई न कीमो ओ कीमो करी या कातर पर बूटी बूटी बोलिंदी मासात धाणो मोती धाणो धनु पांजे अघ अघाणो। मां थी चाहे निकर हिता। असान इश्क मारे दा ढोलणो वाले वाले कतल करे ना वल एडे तू न मणंदे हां तोरा को तमोने पके वने तो तोरा को वने निकर हल। ओ वरी आयो वई ने ते या टक भणो दसे ये भागो कह जा जो। धाणो हार जे हिते आयो न त मां गोली हणो सां। मुंह कने झेलियो थमे। मगना जी सरकारे बेसन जी बाड़ाई थी पई आ। ये न थींदी बाबल, घणो टाइम थियो आ, फैसला भी न थिया आहिनि ऐं फसल भी मज़ो न कयो आ। फसलन के बिरादरी जे झेड़न गी छडियो आ सरकार। हर माण्हू घर ताईं महदूद थी वियो आ। तू अलू के न्यापो न ॾिनो आ छा? ॾेई आयो आहियां भगन, कम सां लगी विया हूंदा। सरकारे समझो त बाड़ाई खत्म। पुछबो ना है किबला, समझो त भगन जी सट बघेड़ जो झट। बाबल साईं अलू ऐं वलूअ खे न्यापो ई अहिड़ो आ, माण्हू पहुची वेंदा फैसले लाइ। पंहिंजी बिरादरीअ में या सरकारे बादशाह आयो, बादशाही ख्यालन के किथे पहुचा? बाबल कम फैसलन सां या बिरादरिन सां? ठीक आ, सूबेदार भी फोन कयो त असांजे ऐं शहबाज खान जी बिरादरीअ में झेड़ो थियो आ। उन्हनि नामालूम माण्हुनि ते एनसी कटाए छॾी आ। बाबल साईं पहिरियों जांच कयां त केरु आ, पोइ चाढ़ियो आ केड़ा, थोरो थदाईअ सां। हा पोइ बगन छालाया। हुकुम खपे सरकारे, पोइ बगन जी सट बघेड़ जो झट। ये कीअं थी सके तो मुंशी मेहार? ये ही थियो फुरकान। मुंशी मेहर कूड़ कोन ॻाल्हाईंदो आ मौला जी मेहर सां। बहरला कीअं कंदो? मुनवर ऐं रियाज़त जो खून दोस्त आहिनि पाण में यार। माण्हूअ जे निरड़ ते लिखियल आ छा यार? माण्हूअ जे खरण जी मुद न मौसम। माण्हूअ जे मटजण में मिंट लॻंदा आहिनि। दोस्त ई दोस्त खे पुठीअ में खंजर हणंदो आ। मूंखे यकीन नथो अचे मुंशी, अञा बि सरदार जे माण्हुनि में शक थिए थो। ऐं तूं ई त होटल ऐं प्लाट लाइ दाही हुए न। दाही थियण जो मतलब इहो थो रही आ त सरदार जा माण्हू ईअं कनि। त पोइ तुंहिंजे मुंहं जो पनो छो लही वियो आहे? इन्हीअ करे फुरकान त ॾुख थियो। मां सुञाणप कयां ऐं तूं वरी शक करी। उन असांजे झेड़े याने मुंहिंजी दाह जो वझ वरतो आ। मक़सद इहो त मेरुला मुंहिंजी दाह ऐं सरदार जे दाबे जो फ़ाइदो वरतो आ त मालिक सरदार ऐं मुंशी मेहार ते चिड़ी वेंदा ऐं हू वरी विचां धक करे वियो। विचां छा लाइ धक कंदो? होटल ऐं प्लाट लाइ। से त मुंहिंजे हवाले करे छॾिया आहिनि। जे मनती मन में हुजे सा त पोइ मूंखे छो ॾिनई?
को ॿियो वहिंवार हूंदुसि तॾहिं होटल ऐं प्लाट तोखे ॾिनई। ॿियो त को वहिंवार कोन हुयुसि ऐं न ई मेहरला ॿाड़ो ॿोलियो हो त छा लाइ ईअं कंदो। तुंहिंजी मर्ज़ी फुरकान। मां त तोखे चङा ई थो चवां, तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। अची वेंदे पेर ते फुरकान मौला जी मेहर सां। छो आई आई दिमाग ते जाए ते अथई चई की खे थी छो आई आई हां मुखे थी तू चवी आई ने डुंडन मा झने बाहर उछले छडी दी सई हां करे भी दिसी ये तोखे हथन बाकी मुखे ना है। अॼु साफ साफ ता के बुधाइण आई आया त आइंदा मुखे इन घर में नजर ना अचो समझई। हलो खणो पंजा टप्पड़ गोल कयो हलो गोठ। छो त छो वडी वारिस पैदा थी पई आई असा जो घर आऊं हिन घर जी वारिस आया आई अदो इमदाद मुंजो भा तोखे लिखी दई वियो छा इमदाद जे तुझो भा त मुंजो घर वारो जफर जो पी आहे पुट हूंदे भेण जो छा वने। आई तो के सारा जी सुध ना है बसरा हिके मुक सा मितेरे वांगुर फिसी इते जो इते पई हुंदी हा। माई अगुई मां परेशान आ धीअ मुंजी अस्पताल में आहे मां घर जी संभाल लहण आई आ ॾेबूअ वांगुर थी डंगी मुड़ी लंघ भले वडो कुर्बा है सुमल तुंजी धी ना है ऐ ना ही जफर तुंजो पुट आहे हा खबर त थई न ऐ तू वेगी उनन जी मां वेगी मां जो वने बिछा मां इहो चवण आयुस जी सुमल ठीक थी अचे तो सोढन जो ने सा निकाह विचराइंदस ऐ तव्हां के कोट छडराइंदस हा खुश नथी तो सदाई तू इते वेठी हुंदी इस तो के किए थी हिता लडाया तैयारी पकड़ तैयारी हा वेठी आ बेचारी तडी आई मथे जो सूर ताई थियो आहे फुरकान तॾहिं घुरायो थो मां ॿियो कहते मूंखे मुमकिन नथो लॻे सरदार त फुरकान मूं ते दाही थिए। चइबो त मां ग़लति थो ॻाल्हायां। मूं त न चयो। तुंहिंजो मतलब इहो ई आहे मेहरला? न आहे मुंहिंजो इहो मतलब सरदार सां ॻाल्हाइण दे। छा ॻाल्हाईंदे मूंसां? त पाण आयो फुरकान मुंशी मेहार खे चयाई। मुंशी केर मां केर? सरदार जॾहिं तव्हां वटि अचे त पोइ घुराइजो। मां न घुराईंदुसि। पोइ हाणे छो घुरायो? तोखे ॿुधाइण जे लाइ। छा ॿुधाइण लाइ सरदार? इहो त काल जिन जे लाइ कुॾी पियो उहे ई तो ते दाई आहिनि। मुंहिंजी नियत साफ़ आहे सरदार ऐं न वरी को खलल आहे। मूंखे भरोसो आहे त फुरकान बरगलाइजी न सघंदो। केर बरगलाईंदो फुरकान खे? खोड़ हूंदा असहप घणी आहे निसार खान। मुड़सु आहीं मिठे तेल सां आढियल ऐं कंधार जो माण्हुनि सां तुंहिंजी असहप आहे। वधीक न चओ सरदार मां हलां थो। बिरादरी कान ॿियो तॾूं 30 मार खान जूं तूं बचंदे बच्ची ॾेखार जा बच्ची ॾेखार जा। जी जिते मोहब्बत हूंदी आहे न उते ज़िदावत न हूंदी आहे। ज़िदावत जरी मूं कंहिंसां कई आहे ज़िदावत? अते ज़फर सां ॿियो कंहिंसां ईअं असां हिक ॿिए जा न थी सघंदासीं सोढल। ॾिस सुमल असां ॿिन्ही खे केर बि जुदा नथो करे सघे
वरी बि अना जे उठ ते सवार, इहो नामुमकिन आहे सोढल। नामुमकिन खे मुमकिन बणाईंदुसि, मां बणाईंदुसि सूमल। इहो त तूं थो चवीं न सोढल। जेकॾहिं न पंहिंजी हलाईंदे, ज़ोरी ज़बरदस्ती कंदे, त मां बि मुखालफ़त कंदसि। कंहिंजी? मुंहिंजी? हा, जेका छोकिरी न प्यार जे पोयां पंहिंजनि खे छॾींदी आहे, उहा उमिरि भर भोॻींदी आहे, या मरंदी आहे या त दरपदर थींदी आहे। मां न चाहींदसि। मतलब त तोखे मूंसां सचो प्यार न आहे? सचे प्यार जो मतलब समझो नहीं। मां न समझियो आहे या तो न समझो आहे। सचे प्यार करण वारा ईअं न कंदा आहिनि सोढल, कीअं तूं फीअ जे चवण ते करे रहियो आहीं। ओ सुमल, केड़न ख्यालन में गुम आई? परेशान न थी भेण, जल्दी ठीक थी वेंदी है। न त परेशान न आहियां। डॉक्टर चयो आहे त शाम ताईं तव्हांखे फारिग करे छॾींदो। असांजे अॻवान ऐं सरवाण में चाड़ो ई कोन्हे जो असां जूं जुठूं पियूं थियूं थियनि। चङाई त कंहिंखे चइजे ई न, केॾी केॾी महिल गुहार जी बेइज़ती। जो चाहे जो रेडियो वांगुरु बटण खुलियो अथई, माठी नथी अचई। न ॻाल्हाईंदो सरकार, बस। अड़े ॻाल्हाए, ख़बर त पवे न थियो छा आहे। छा बि थिए, उन में तव्हांजो छा? ॻाल्हाईंदे या कया तकलीफ़? तकलीफ़ न कयो, अचे वठो। छॾायो जान, न हूं तुस ऐं न मुंहिंजी बेइज़ती थी। अरे ॻाल्हाए, ख़बर त पए न थियो छा आहे। कंहिं कई आहे तुंहिंजी बेइज़ती ऐं कंहिं सॼो आहे शहबाज़ खान जे कार खे। ज़िलज़िलो किथे आहे ज़िलज़िलो? तव्हांजे कहर ज़िलज़िलो आणे छॾियो, तॾहिं तव्हां मूंखे झटका लॻनि। टोक तो करी ॿुधाए, कंहिं तुंहिंजी बेइज़ती कई आहे त बोल जा भंग हलाए छॾियासि। छॾियो सरकार, तव्हां कुझु कंदो ई कोन, अजायूं रड़ियूं पिया था कयो। बाक़ी सोठल उहो तव्हां खां उहो ई ज़ोर आहे। बाक़ी मूंखे वछ मिलियो गोहर खे तीअं मलड़ी ॾेई छॾींदोसांसि। ॾेढिनी ज़ुकाम मौला जो शान आहे। तूं मूंखे सोढल जी धमकी तो दे? धमकी नथो ॾियां सरदार, सच्चा सच सोढल तव्हां खां ज़ोर आहे। गोहर, तोखे अॼु छा थी वियो आहे? तूं समुंड जो पर ऐं गहराई कचण तो चाहीं या दरिया जो वकिरो? 2010 जो दरिया जो वकिरो यादि अथई? तूं शहबाज़ खान जो पाणी तो कचण चाहीं त ॾियां ज़बरक। पाणी कच्छा पिया आहिनि साईं, ॿीहर पाणी कछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सोठल तव्हां जे अॻियां छा आहे? ॾेढिनी ज़ुकाम मौला जो शान आहे। शहबाज़ खान जो बाज़ू केरु आहे? असां त पोइ वञो, हमरा वठी वञी ठाहे अचोसि। मूंखे इतला ॾियो त न रहियो हिन दुनिया में। छातो शफाना? अञा चङी तरह ठीक न आहे शफाना, थोरो आराम कर। आराम नथो अची खुलण। शफाना, जेतर सफ़ा ठीक थी वञी तेसी ताईं आराम कर। उन ॾींहुं सलाह वठी आ त खापूं न हा। खापण जो सोचो न हो खतुरिया, सूरत आलड़ी थी वई। भवाटीअ सबब तूं ई त शिके आई खतुरिया।
इहो त बहितर कयो खथूरे, हिकु ॾींहुं न आहे शफ़न। थींदो आहे ईअं, सदाईं बि सोभ न आहे हूंदी शफ़न। वक़्तु पियो आहे, परवाह न कर शफ़न। सभु पलांद पटीअ ते कबा, बस तूं आराम कर। कुछ वक़्त में ठीक थी त ठाहियूं था मनसूबो। सोढल लॾे न वियो आहे। मां सोढल जो रत इन्हनि बुकनि सां सुरखी अथसि, इन्हनि बुकनि सां। जो त ही शफ़न जे छा थियो यार शफ़न? सारो ॾीस डॉक्टर सतारा ने खड़ी हलोस। सोचींदे लिंग कांडार जी था वञनि कमल। छो? दादन ऐं मासी शबाना जो ख़्याल पकोड़े वञे थो त उहे ग़लति न सम्झी विया आहिनि। छा ग़लति सम्झंदा? मुमकिन आहे जीअं ई खेनि इहा ख़बर पवे त हू इहो ई सोचिन त तो उन वक़्त बि मुंहिंजे करे ई एहतिजाज कयो पए। ईअं हुजे हा त सारंग सां निकाह वक़्तु न सोचिना। ड्रैकणी दिलि रखंदड़ छा साथ ॾेई सघंदो? साथ ॾींदी ड्रैकणी दिलि आहे, डपु आहे कमल। किथे इहा ड्रैकणी दिलि टोड़े न विझी। डॉक्टर, ओ डॉक्टर, छा थियो? डॉक्टर शफ़न बेहोश आहे, लॻे थो न ॼणो साह ई कोन अथसि। हिन में रत जी शदीद खोट आहे। इन जे करे रत जो दबाव घटिजी वियो आहे। हिनखे तमामु वॾो ख़तरो आहे। डॉक्टर साहब, रत मां न्यास थो। हिनखे फौरन अस्पताल पहुचाइणु खपे। अस्पताल? हा खतूरिया। रत गुलण ॾे थो, लॻाइण में छा आहे? डॉक्टर आहीं। खतूरिया सम्झ, रत मैच कराइण खां सवाइ कीअं लॻंदो? मैच वरी छा आहे? तूं न सम्झंदे, वक़्तु न विञायो। जावेद। जी सर। तूं गाॾी कढ ऐं लॻाए, वारो कर त ही वठी अचनि। जी सर। खतूरिया, हिम्मत कयो, हिन खे खणोसि अस्पताल। गाॾी ताईं पहुचायोसि। जी डॉक्टर साहब। जल्दी कयो। हा, ही पैसा बि वठो। मां छो ॻाल्हाईंदीसांसि? चरियो त न ई थियो। कल जाइ ते रखी पोइ ॻाल्हाईंदो कर धाणो सां। धाणो धणकी आहे, नी धणकी न आहे। चरी, शफ़न असांजो सहारो आहे। भाइटियो न सम्झ, ॼण पुटु आहे। बीमार हो, ज़ख़्मी हालत में ॿुट ॾिनाई के अरमान खां, न त हू दवाऊं छॾे छो वञे हा? सोराब, तूं दिलगीर न थी। शफ़न मुंहिंजो बि त धणी आहे। शफ़न जे करे त शबाना जे दादन सां छेड़ो आहे। मूंखे बि कोड़ो न आहे, माखी वांगुरु मिठो आहे। मूं त कुझु बि न चयो अथमांसि, इहो अलाह ॼाणे थो। का ॻाल्हि ज़रूर आहे थाणो। हा, इहा ॻाल्हि आहे त हुन जे आॾो शबाना खे ज़रूर ॻाल्हायमि हिया जी बाह खां। ॾिसंदे ॾिसंदे माठ करे हली वियो घर खां। हूंदो ईअं धाणो, तोखे हू चई न सघियो हूंदो, पोइ दोस में हलियो वियो हूंदो। थी सघे थो। मां माफ़ी वठंदसि शफ़न खां, पर चाहींदीसांसि तूं उल्को न कर। ही सीधा मुंहिंजी मिंथ मेड़ करे मञाए ईंदोसांसि। तूं हिते भुलिजी पियो हीअं को मतलब फाथा थई? चरी, धारियो न आहे, पंहिंजो आहे, तॾहिं आहे तंग न पाइबो आहे। न है पंहिंजो। हिन जे करे त शबाना शिंग आहे।
मुंहिंजे लाइ धारियो आहे चइस त हलियो वञे हितां मता पोइ तूं ई ॾुख करी मां पाण ई वञा थो काकी दाणो बस काके सोराब खे ॿुधाइण आयुसि छा शफ़न खे गणतीअ वारी हालत में खथूरियो अस्पताल खणी वियो आहे छा रोज़ तो